नवंदुर न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया नवंदुर खां। नवंदुर शहर में बदअमनी ज़ोर वठी वई। शहर में फुर्जियूं धार वारदातूं। नवंदुर जे गरीबाबाद पाड़े मां 3 हथियारबंद फ़ौरन दुकानदार फयाज़ सुमरो खां 50,000 रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुरे वरितो ऐं आसानीअ सां फ़रार थी विया। फुर वाक़े जा CCTV फुटेज हथ कया विया आहिनि, जंहिं में फ़ौरन खे वाज़े तौरु फुर कंदे ॾिसी सघिजे थो। मुतासिर दुकानदार फयाज़ सुमरो ॿुधायो त आउं मामूल मूजिबि दुकान ते वेठो हुयुसि ऐं सॼे ॾींहं जी सेल जा पैसा ॻणे रहियो हुउसि त 3 फ़ौरू दुकान में घिरी आया ऐं दुकान में फायर करे मूंखां 50,000 रोक रक़म, मोबाइल फ़ोन बि खसे वरिती। हुननि चयो त बदअमनी ज़ोर वठी वई आहे ऐं नवंदुर में ऐवान सदर हुजण बावजूदि पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम साबित थी आहे। बदअमनीअ ते कंट्रोल करे फुर थियल रक़म, मोबाइल फ़ोन ऐं सामान वापसि करे इंसाफ़ कयो वञे। होॾां फुर जी ॿी वारदात में हथियारबंदनि फ़ौरू सेदू देरो लाड़े वटां नौजवान मंज़र अबड़े खां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। फुर वाक़िअनि जा इतला नवंदुर पुलिस खे ॾिना विया, पर पुलिस फ़क़ति तफ़सील गॾु करे रवानी थी वई ऐं फ़ौरन ख़िलाफ़ का बि ख़ातिरख़्वाह कार्रवाई न कई वई।